सरदार असां लाइ को कमकार आहे तो हुकुम कयो। हूं बुधो आहे त जुमन जांडरा या पुट मुंहिंजी गिला करे रहिया आहिनि। उहे मूंखे अॼु जो अॼु खपनि। सरदार हू त गरीब आहिनि। गरीब हुजे या अमीर हुजे, जेको मुंहिंजी गिला कंदो उहो मरंदो। सरकार जेको तव्हांजो हुकुम। अरे जुमन जांडरा यो पुट तू ही? हाँ मां आहियां। तव्हां असांजे सरदार जो गिलाऊं कंदा था तो? तुझो वॾो भाउ किथे आहे? मुंहिंजो वॾो भाउ किथे हुजे उन में तव्हां छा? वाहिद तूं हिनखे सरदार वटि पहुचा, असां हिनजे वॾे भाउ खे ॻोल्हे अचूं था। जेको हुकुम सरकार जो हल। अदा जुमे जो ॿियो पुट बि अॼु सरदार ताईं पहुचाइणो आहे। सरदार जुमन जांडे जो हे पुट अॼु मां खणी आवां पाण सां। तव्हां ॿई जुमन जांडरा या पुट मुंहिंजी गिला करे रहिया आहियो। अॼु न साईं मां तव्हांजी गिला छो कंदुमि? तव्हां सरकार आहियो, असां ग़रीब आहियां ॿार। हाणे तुंहिंजो ॿियो भाउ काथे आहे? सरकार मां गिला न कई आहे, मतां मुंहिंजे भाउ गिला कई हुजे। तो गिला कई आहे या न कई आहे, जेसि ताईं तूं असां वटि हूंदे तुंहिंजे करे तुंहिंजो भाउ असां वटि ईंदो। सरकार मुंहिंजे भाउ जी गुनाह जी मूंखे सज़ा छो था ॾियो? सरकार ही वॾो ग़लति आहे। तूं मूंखे ॿुधाईंदे ग़लति छा आहे ऐं सही छा आहे? अरे ओ वाए तीवणा, जेसि ताईं हिनजो भाउ न अचे हिनजो जीअं जंजाल करे छॾियो। खणो हिनखे। जेको हुकुम सरकार जो भाउ।